ॿिए पासे PST ऐं JST जे उम्मीदवारनि जो गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो शहीदनि जी मज़ार आॾो एहतजाज। 23 खां 39 पास उम्मीदवारनि दीदार हुसैन लिगारी, आसिफ खोसो, हिम्मत अली जलबानी, शाज़ेब बलोच, एहसान अली, नूर मोहम्मद खोसो, राशिद सुमरो, अली रज़ा वारिस सुमरो, वकार अली बोज़दार जी अॻवानीअ में सभई उम्मीदवारनि PP क़ाइदिन जी मज़ार आॾो एहतजाज करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उम्मीदवारनि हुकूमत सिंध ऐं तइलीम खाते खां मुतालबो कंदे चयो त असां मुतालबे जी मनता लाइ 8 महीननि खां पूरे सिंध में सरापा एहतजाज आहियूं, पर को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिक सिंध हिक पॉलिसीअ तहत 33 खां 39 पास उम्मीदवारनि खे आफर आर्डर ॾिना वञा। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वियो। रखमारे जीअं त असां 6 महीननि खां न 8 महीननि खां पूरी सिंध में सरापा एहतजाज कंदा आया आहियूं। हर ज़िलनि में हर तालुक़नि में पूरी सिंध में असांजे एहतजाज कंदा था अचनि नौजवान। पोइ बि सिंध गवर्नमेंट लावारिस करे असांखे एहतजाज बि असां कयूं था, पोइ बि नोटिस नथी वठे। ऐं 2 महीननि खां असां कैंप बुख हड़ताल जी कैंप उते असां लॻाए वेठा हुआसीं। इन महिल ताणी बि को अमलो को सेक्रेटरी साहब को मिनिस्टर साहब असांखे कोन घुरायो त तव्हांजा छा मुतालबा आहिनि। मोहतरमान जो इहो मंसूर कोन हुयो त ग़रीबनि जा असां रोज़गार खसियूं ऐं उन्हनि खे बेघर कयूं ऐं उन्हनि खे रोज़गार न ॾियूं। उन्हनि जो इहो मुतालबो त सभु असां नौजवान जेके बि असां पढ़ाई लिखाई में करे था अचूं, हीअ असां क़ाबिल आहियूं उस्ताद। हीअ जेके असां 33 खां 39 PST GST में आहियूं असां, त उन्हनि खे इहो नज़र नथो अचे त केतिरी जेका IBA में टेस्ट हुई केतिरी टफ हुई। हालांकि त सेक्रेटरी साहब ख़ुदि इतराफ़ कयो आहे, जॾहिं असां इन सां मुलाक़ात थोरी घणी असां डिस्कस थी त उन इतराफ़ इहो कयो HST में असां हाई कोर्ट में ॾेई आया आहियूं, उनजी बि असां भर्ती कंदासीं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की मज़ार पे सरापा एहतजाज हैं। हमने बहुत से एहतजाज किए हैं, कराची में एहतजाज किए हैं, सिंध असेंबली के गेट पर गए हैं। हम जो है सिंध असेंबली के गेट पर गए हैं और हमारे ऊपर जो है ना लाठी चार्ज की गई है, हमारे ऊपर तशद्दुद किया गया है। हमसे हम रिक्वेस्ट करेंगे कि बिला भुट्टो जरदारी साहब और अदी फरियाल टालपुर साहिबा CM सिंध और बीबी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की जो बेटी है आसफा, उससे हम रिक्वेस्ट करेंगे कि हमें 33 पर पास करके हमें नोटिफिकेशन जारी किया।